वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि हले पई सांगड़ ज़िले जी, जेके पीर साहब पगारे जो ज़िलो सम्झो वञे थो पंहिंजो वोटर्स जे हिसाब सां, फॉलोअर्स जे हिसाब सां, ऐं नुसरत सैर अब्बासी इतिहाद में वेठल आहिनि, फंक्शनल लीग इतिहाद में वेठल आहे, पर अञा ताईं सांगड़ ज़िले मां पाणी सही जेको आहे सो न निकिरी सघियो आहे। उन जो जवाबु नुसरत सैर अब्बासी ॾिनो पिए, पर टालपुर साहब चयो त हू कुझु ऐड करणु चाहींदा। सर, आई कम टू यू फर्स्ट। साईं, मां इहो ऐड करणु चाहींदुमि त जीअं नुसरत साहिबा चयो त असांजो रीच आहे प्रेसिडेंट साहिब ताईं ऐं अदी जो न आहे। मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त इहे जेके मीटिंग्स असांजी थियूं आहिनि, जेको फ्लड में आसिफ़ साहिबु जेको टोटल पंहिंजो टाइम प्रेसिडेंसी मां असांजी वीडियो कॉन्फ्रेंस ते ॾिनो आहे, जेको 6-8 कलाक हलंदियूं हुयूं, ऐं असांखे नाइट ते नोटिस मिलंदो सुबुह जो 12 बजे ओवर देर, कॾहिं कराची मां अचूं पिया, किथे को किथां अचे पियो तक में। उन में सभिनि खे इक्वली ॾिठो आहे। ऐं तव्हांजे असां जेके दोस्त आहिनि, अदा मदद अली आहे या ॿिया MPs आहिनि दोस्त, उन्हनि खे बि ॿुधियो वियो आहे ऐं उन्हनि जा कम थिया आहिनि। ऐं उन ई वीडियो कॉन्फ्रेंस में असां ॿुधियो आहे असांजे भाइरनि खे, जेके फंक्शनल लीग मां असांजा दोस्त आहिनि, शुक्रियो अदा कंदे ऐं मञंदे त असांजा कम थिया आहिनि। प्लस थोरो मां इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां त मां वीडियो कॉन्फ्रेंस में ग़लती में सदर साहब खे चई छॾियो त साईं कुंडरी जो जेको तालको आहे उहो तव्हांजो गढ़ आहे, पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं तव्हांजो स्ट्रॉन्गेस्ट एरियनि मां हिकिड़ो आहे, उते जेको आहे सो असांखे फलाणी रिक्वेस्ट आहे। त यकदमि मूंखे विच में कटिंग की मां हिते वेही पीपल्स पार्टी सियासत न पियो कयां, हिते बोर्ड मुतासिर मुंहिंजा सभु बराबरि आहिनि, चाहे पीपल्स पार्टी हुजे, फंक्शनल हुजे या MKM हुजे, ऐं मां माठ थी वियुमि। छो त हक़ीक़ी ऐं सची ॻाल्हि हाणे ठीकु अदा चयो पंहिंजी ॻाल्हि। हाणे ॾिसो, हिते ॻाल्हि थी इहा न आहे त प्रेसिडेंट साहिब जी ड्यूटी न आहे न त हो फ्लड जे हवाले सां घड़ी घड़ी वीडियो कॉन्फ्रेंस ॿुधो न। हाणे ॻाल्हि थोरी हे सिंध गवर्नमेंट जो कमु आहे। हिन महिल प्रेसिडेंट साहिब खे ॿिया बि मसला घणा आहिनि, हो नेशनली इंटरनेशनली उन्हनि खे हर लिहाज़ मूंखे थोरो करणु ॾियो न क्लियर। हाणे अदा तो चए त जॾहिं प्रेसिडेंट साहिब ताईं असांजी ॻाल्हि पुॼंदी आहे या वीडियो कॉन्फ्रेंस प्रेसिडेंट साहिब कंदो आहे, तॾहिं वञी मसला हल थींदा। इन जो मतिलबु बात आहे हिते सिंध कैबिनेट जेका वेठी आहे, घणा असांजा वज़ीर आहिनि, मां चवां थी मेंबरनि खां अधो ते अधु वज़ीर वेठा आहिनि, हर हिकिड़े हुनजा 3-4 हुननि खे पोर्टफोलियो हर हुन मिनिस्टर जा अलॻि। हाणे उहे छा था कनि पोइ, जेकॾहिं अलॻि रिहेबिलिटेशन जो हिकिड़ो मिनिस्ट्री ठही वई, हाणे तव्हांजी हिकिड़ी रिलीफ जी अलॻि मिनिस्ट्री थी वई, उहे छा था कनि जो मजबूरन प्रेसिडेंट साहिब खे वीडियो कॉन्फ्रेंस थी करणी पवनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदा पंहिंजे मेंबरनि खे ॿुधणो थो पए, तॾहिं वञी थोरो घणो रिलीफ जो कमु थो थिए। स्टिल पाणी बीठो आहे। इन ते तव्हां, मां सांगड़ जी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां पोएं दफ़े तव्हांखे इशू हिकिड़ो साम्हूं आयो हूंदो मीडिया जे हवाले सां त जाम मदद अली साहब कुझु मशीनूं घुरियूं पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां, साफ़ पाणी जूं या छा जूं हुयूं, त उन ते शाज़िया मरी साहब जो हिकिड़ो स्टेटमेंट आयो या उन्हनि जे तरफ़ां, त उते वेड़ शुरू थी वई। उन्हनि चयो त हे त मां घुरायूं आहिनि। जाम साहब चयो भई मां पंहिंजे हल्के जे हवाले सां पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ ॾियणु। हाणे इते मूंखे ॿुधायो त जॾहिं हिकु माण्हू कुझु पंहिंजे हवाले करण थो चाहे पंहिंजी कंस्टिट्यूएंसी में या पंहिंजे वोटर्स जे लाइ, त उते जॾहिं ॿियो माण्हू अची सपोताज थो करे उनजे हक़ खे, उनखे इतिहादी पोइ तव्हां छो वेठा हो इतिहाद में? छो वेहण जो सवाल न आहे। हिते त MKM बि वेठी आहे, हिते त ANP बि वेठी आहे, MKM बि वेठी आहे। MKM जा मसला हल थियनि था, असांजा मसला हल नथा थियनि, उहा असां बाक़ाइदा हर फ्लोर ते रड़ कई आहे ऐं ॿुधाई बि आहे। हाणे इतिहाद में रखण बि इन्हनि जो कमु हुयो, हिननि पाण रखियो, असां ज़ोरी कोन हिननि जे इतिहाद में शामिल थियासीं। इहो हिकिड़ो फैक्ट आहे, त पीर साहब जो मैसेज न वियो, मैसेज होॾां आयो, पीर साहब एक्सेप्ट कयो, डेमोक्रेसी हले, हुकूमत हले, कमिश्नरी निज़ाम खे मञियोसीं, बाबा कमिश्नर निज़ाम तव्हां फ़ैसिलो कयो ज़बरदस्त, वरी तव्हां उनखे रोल बैक कयो। इहो हाणे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जे मथां आहे, त उनखे कीअं था वठनि? असीं पंहिंजे हवाले सां पंहिंजो कमु था कयूं। सांगड़ में बि इहो सिचुएशन अथव, सांगड़ में बि इहा सिचुएशन आहे। मां घड़ी चवंदमि मूंखे प्लीज़ क्लियर करणु ॾियो त सांगड़ में बि जॾहिं गवर्नमेंट स्टेक होल्डर आहे, उन जा माण्हू, उन जा MPAs, उन जा कंस्टिट्यूएंसी वारा चवनि था असांजे तक में पाणी बीठो आहे, स्टिल असांखे मशीनरी नथी मिले, त पोइ हिकिड़ो नंढड़ो इत्यादी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो उहो कीअं थो चई सघे त मुंहिंजे तक में मुंहिंजी ॻाल्हि मञी वेंदी, पंहिंजे MPAs पंहिंजे जेके मिनिस्टर्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि नथी मञे? त इहो त हाणे जॾहिं इतिहाद, हाणे हिकिड़ी सजेशन अथव, जॾहिं इतिहाद ठाहियो था न तव्हां पंहिंजे पीर साहिब जे चवण ते,
त जरा माण्हुनि जी पीर साहब जे चवण ते मां नथी ठाहियां, पीर साईं पाण पीर साहब जे हुकुम ते इत्तेहाद थियो, तव्हां बि एग्री थियो, पर जॾहिं इलेक्शन अचनि ऐं माण्हुनि जा मसला हल न करे सघो त बराए महिरबानी वोट वठण बि न वञो। असां पंहिंजा मसला हल था कयूं। हाणे 1 मिनट इम्तियाज़ शेख खे मिनिस्ट्री मिलियल आहे, स्पेशल एजुकेशन खुली पई आहे, उते माण्हू रोज़ वञनि था, उन्हनि जो कमु थो हले, जेको असांजो नॉर्मल एजुकेशन नथी मिले, स्पेशल एजुकेशन परे जी ॻाल्हि आहे। असां पंहिंजो कमु था कयूं, असांजा मिनिस्टर पंहिंजा कमु था कनि, उहो तव्हां वञी थोरो विज़िट करे सघो। तैमूर साहब, काफ़ी ॾींहं अॻु में मूं नवाब यूसुफ साहब जो हिकिड़ो इंटरव्यू कयो, उन में हुननि चयो त असांखे त पार्टी जे जेका मेन स्ट्रीम डिसीशन्स आहिनि उन्हनि में शामिल ई नथो कयो वञे, असांखे त कॉन्फिडेंट में ई नथो वरितो वञे। हीअ आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर तरीन पॉलिटिशियन ऐं बाइस इज़त पॉलिटिशियन। माशाअल्लाह तव्हां बि बाइस इज़त आहियो, वोट खणी आया आहियो। सिंध में जेके फ़ैसिला थियनि था, तव्हांखे केतिरो ऑन बोर्ड रखियो वेंदो आहे? पहिरीं तव्हां कई नवाब साहब जी ॻाल्हि, इहे नवाब साहब जा पंहिंजा वर्ड्स हुया। हा, उहो ई मां ॻाल्हि कयां पियो त नवाब साहब इज़ अ मेंबर ऑफ द CEC। सही। ऐं जेके फ़ैसिला CEC में थींदा आहिनि उन में पंहिंजी राय नवाब साहब ॾींदा आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ़ैसिलो उहो ई थींदो आहे जेको क़यादत जी मर्ज़ी हूंदी आहे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जॾहिं बि क़यादत ईंदी आहे, मोहतरमा जी क़यादत में हुआसीं, उन खां पहिरीं भुट्टे साहब जी क़यादत में हुआसीं, हाणे आसिफ अली ज़रदारी साहब जी क़यादत में आहियूं। सो क़यादत जी पंहिंजी पसंदि हूंदी आहे त हो कहिड़े डिसीजन मेकर्स खे केतिरो एक्टिव कनि था। सो उन्हनि खे जिन्हनि ते ट्रस्ट आहे उन्हनि खां वधीक डिसीजन बहितर वठंदा हूंदा, जिन्हनि खे जेको आहे सो थोरो आहिनि पोयां उन्हनि खां ज़ाहिर फीडबैक वठंदा हूंदा, पर शायदि उहो फीडबैक न वठंदा हुजनि। सो उहो प्रेसिडेंट साहब जी हिकु पंहिंजी विल आहे, हो जी वठनि। ॿी तव्हां अलाए कहिड़ी ॻाल्हि ॿियो सर, मूं इहो ई चयो त हिकिड़ो त ऑन बोर्ड करण जी, हाणे ॿियो सुवाल इहो थो अचे त असां ॾिसंदा आहियूं, बल्कि इहा ॻाल्हि हर माण्हू सम्झे थो त सिंध में कुझु मिनिस्टर्स अहिड़ा आहिनि जिन्हनि खे स्पेशल माइलेज मिलंदी आहे पार्टी क़यादत वटि, जॾहिं त कुझु MPA जेके तव्हां जहिड़ा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ बि ॻाल्हाए वञनि था। इहो जेके डिफरेंसिस पैदा थिया आहिनि स्पेशली इन दिस ईयर, ऐं असां ॾिठो त माज़ी में मिर्ज़ा साहब वारे केस ते बि 30-35 MPAs जो हिकिड़ो इशू उथियो हुयो। ही जेके इशूज़ अचनि पिया, इन मां तव्हांखे लॻे थो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी यूनाइट थी स्टैंड थी बीह सघंदी, या वरी हर माण्हू पंहिंजे मुंहुं पंहिंजे इंडिविजुअल इन्फ्लुएंस ते वोट खणी ईंदो एंड देन दे विल गो विद द पार्टी? साईं, पहिरीं ॻाल्हि त जेके गुथा लफ़्ज़ फर्स्ट टाइमर्स खे चया विया, उहो फर्स्ट टाइमर्स उन साॻे ॿोली में वापसि जवाबु ॾेई छॾियो। ठीकु। सो जहिड़ी ॿुधाइनि ओड़ी ॿुधनि। ॿी ॻाल्हि सर, मां पहिरीं तव्हां सां इहो ज़िक्र कयो हो त हाणे तव्हांखे पार्टी जो वोट बैंक जेको आहे सो त मिलंदो। पीपल्स पार्टी जो वोट बैंक हिकु पको वोट बैंक आहे, ऐं कंहिं ज़माने में त इहो मशहूरु हूंदो त फलाणे जानवर खे बि तव्हांजे टिकट परे त जानवर बि खटी ईंदो। सो अलाह जो शुक्र आहे उहो वोट बैंक असांजो आहे, मेंटेन्ड आहे। पर हाणे तव्हांखे उन सां गॾोगॾु जेको कैंडिडेट कमु करे थो, जेको कैंडिडेट पंहिंजे तक में एक्टिव आहे, जेको मरणे पड़णे पंहिंजे MPAs जे करे सीनियर मिनिस्टर चवनि था त इन्हनि जे करे असां इलेक्शन में कोन बीहंदासीं। हा साईं, पोइ असां त उन्हनि जे तक खां तमामु परे आहियूं। कुझु बि आहे, पर उहो हिकिड़ो आहे न, पर्सनल ग्रजिस त आहिनि न माण्हुनि खे दिलनि में, ख़बर न आहे तव्हां छा कयो आहे उन्हनि खे, अलाए कहिड़ी कावड़ तव्हां ते। साईं, सच ॻाल्हाईंदा आहियूं, जेको हक़ आहे, जेको असांजी आवाम जो, जेके असांजे वोटर्स जो हक़ आहे, हो घुरंदा आहियूं ऐं घुरंदा रहंदासूं। तिखी ॻाल्हि इहा त जेकर तव्हां सच ॻाल्हाईंदो इट मीन्स हू कूड़ा आहिनि, इन करे कावड़ थी लॻे। हो तव्हां हिकु इशू जी ॻाल्हि पिया कयो, शायदि 1 पॉइंट इशू जेको अची वियो आहे, 1 पॉइंट इशू हाणे लह विचण में अची वियो आहे न। साईं, छा कयूं? पार्टी जी ॻाल्हि था कयूं, पार्टी बचाइणी आहे न तव्हांजी, तव्हांखे बि, असांखे बि, सभिनी खे। साईं, किथे बि कंहिं बि जाइ ते हर शइ परफेक्ट न हूंदी आहे न। इहा ॻाल्हि केतिरी सीरियस आहे त यंग MPAs जे करे सीनियर पॉलिटिशियन चवनि त असां इन्हनि माण्हुनि जे करे इलेक्शन विढ़ण खां तौबा करे छॾी। साईं, शायदि केतिरी सीरियस स्टेटमेंट आहे। शायदि यंग MPAs एतिरो घणो कमु कनि पिया त शायदि सीनियर्स या पंहिंजो जेको ॿिया सीनियर मिनिस्टर्स शायदि ओतिरो कमु न पिया करे सघनि जो हो पाण पंहिंजे सची दिलि सां चाहिनि था त हाणे इन्हनि खे वारी ॾेई अॻिते आणियो ऐं इन्हनि जी कुझु रिज़ल्ट ॾिसो, जे बहितर हलनि था त इन्हनि खे अॻिते हलनि। पॉज़िटिव तव्हां एंड कयो, थैंक यू वेरी मच। नुसरत, टाइम जो इशारो थी वियो आहे। तैमूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम अॼोको वाक़ई असां कोशिशि कई त थोरो अवॉइड कयूं जेको पीर मज़र साहब ॻाल्हायो या तैमूर साहब जेको उन्हनि खे रिस्पॉन्ड कयो, पर ॻाल्हियुनि जी लह विचण में छाकाणि त तिखियूं ॻाल्हियूं आहिनि, त इन करे हिकिड़ी हद तिखी ॻाल्हि थी वई। पर बज़ाहिर ऐं जेकरा ॿई असांजा जेके महिमान आहिनि कावड़ कनि था त भले कनि, पर आख़िर में मां इहो ज़रूरु चवंदुसि
त हिन भेरे वज़ीर आज़म साहब जेको गड़ी ख़ुदा बख़्श में चयो त 80% मंशूर ते अमल थी वियो आहे। शायदि सभिनी इत्तेहादी पार्टियुनि जो जेको मंशूर हुयो पंहिंजे लाइ उन ते 80% अमल थी वियो हूंदो, पर आवाम खे अञा ताईं काफ़ी उमेदूं आहिनि ऐं आवाम सम्झे थी त इलेक्शन खां अॻु में ज़रूरु आवाम जो कुझु न कुझु भलो थींदो, छाकाणि त इलेक्शन जॾहिं वेझो ईंदो त इहे ई माण्हू वोट वठण जे लाइ इन्हनि वटि वापसि वेंदा ऐं शायदि उन्हनि वोटनि जे करे माण्हुनि जो कुझु न कुझु भलो थिए। पर असांजो हिते इशू इहो हुयो त अवाम जेकॾहिं अहिड़ा इशूज़ असेंबलीज़ में पैदा थींदा ऐं जीअं यूनिवर्सिटी असांजी जेका आहे काफ़ी ॾींहंनि खां बंदि आहे ऐं अञा ताईं इहो फ़ैसिलो न थी सघियो आहे त हिकिड़े वीसी खे हटाइणो आहे जेको हिकु इत्तेहादी धुर जो ऐं शुरू में ई प्रोग्राम में चई चुको हुउसि ऐं उन ते वधीक न ॻाल्हाईंदुसि, बट ब्लेम आहे त उहो इत्तेहादी धुर खे पैसा ॾेई लॻो आहे ऐं उनखां पोइ तव्हां उन्हनि उस्तादनि खे उन्हनि प्रोफेसर्स खे मारींदो जेके असांजे हिन नौजवान नस्ल जे मुस्तक़बिल खे सुधारण जे लाइ पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। पीर मज़र साहब खे ज़रूरु सोचणु घुरिजे, सॼी टिन्योर में हुननि जेकॾहिं सिंध जी तालीम जे लाइ कुझु न कयो आहे त ख़ुदा जे वास्ते सिंध जी तालीम खे तबाह बि न कनि। तिखियूं ॻाल्हियूं में एतिरो ई शौक़ ज़दारी खे ॾींदा इजाज़त। हला भाई।